प्रोग्राम टाइम लाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अॼु प्रोग्राम की शुरुआत इन अफ़सोसनाक ख़बर से कयूं पिया त ठटे जे भरिसां झंपीर वारे इलाइक़े में बरसाती पानी कोयले की खाण में अची वियो ऐं कोयले की खाण बरसाती पानी के भरजण सां करे 7 पोरिहत अजल जो शिकार थिया आहिनि। 40 कलाकनि खां पोइ उन्हनि अजल जो शिकार थियल पोरिहतनि जा लाश कढिया विया आहिनि। हाणे सवाल इहो आहे त जॾहिं को मज़दूर कोयले की खाण में वञे थो पियो त पोइ उन जा सेफ्टी मेयर्स कहिड़ा आहिनि, छा हिते उहे सेफ्टी मेयर्स उन्हनि खे फॉलो कयो वियो? ॿियो त उनजे रेस्क्यू में एॾी देरि छो थी? अगरि बर वक़्तु छा रेस्क्यू थिए हा त को इंसान इन अजल जे शिकार थियण खां बची सघे पियो? प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ग़ज़फ़र अली क़ादरी साहब, पाण DC ठटा आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो इस्माइल मेमून साहब, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सीनियर रिपोर्टर आहिनि। साईं ग़ज़फ़र अली क़ादरी साहब, अव्हां खां प्रोग्राम जी शुरुआत पिया कयूं त हीउ हिकु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। केतिरो डिस्टेंस आहे कोयले की खाण ऐं ठटा डिस्ट्रिक्ट में? जी, ठटा का हितां पंहिंजो झिरक सां जी अॻियां हिकु मैटिंग स्टेशन आहे जेकी तक़रीबन 55 किलोमीटर आहे ठटा खां जी, ऐं उन्ही जे अॻियां 7 किलोमीटर अॻियां जेको आहे सो खाण आहे जी ऐं जिते ही वाक़ियो पेश आयो आहे इहो जेको जाबलू इलाइक़ो आहे जी जिते इहे कोल माइंस जूं जेके आहिनि सो माना इहे माइंस लॻल आहिनि जी ऐं जेको इहो वाक़ियो 5 तारीख़ जे शाम जो तक़रीबन 7:30-8 बजे धारे जेको आहे सो इहो थियो जी, जंहिंमें जेके आहिनि सो जेके 9 पंहिंजा खाण जा जेके वर्कर्स हुआ उहे खाण जे अंदरि हुया जेकी खाण 360 फुट ऊनी हुई ऐं उन्ही में 360 फुट उन्ही में जीअं जो जबलनि मां पाणी जेके नए असां चवंदा आहियूं जी, उन्ही में नए मां पाणी निकितो त उहो जीअं पाणी निकितो उहो सिधो खाण में वञी जेको आहे सो लॻो जी, उन्हनि जा जेके बंदि हुया टोड़े उन में खाण में जेको आहे सो हली वियो ऐं उन्ही में जे पाणी वञण जे करे उहे 9 ई जेके उहे खाण जा मज़दूर हुया जी, उन में फासी पिया ऐं उनखे जेको आहे सो पोइ रेस्क्यू करे जंहिंमां अॼु असां कल्ह शाम जो बि रेस्क्यू राति बि हली, अॼु सुबुह जो असांखे 6 डेड बॉडीज़ हथायूं जी, ऐं उन्ही खां पोइ जेके आहिनि सो 2 डेड बॉडीज़ ॿियूं बि हथायूं आहिनि। जी, सो असां वटि हिकिड़ो हाणे पर्सन जेको आहे सो मिसिंग आहे, अच्छा, जंहिंजे लाइ असांजी रेस्क्यू टीम जेको आहे सो माना उते आहे ऐं असां भरपूर कोशिशि पिया कयूं त जेतिरो थी सघे जल्दी उन्हनि खे पंहिंजो जेको आहे सो माना रेस्क्यू कयूं। चाहे एतिरा कलाक गुज़री विया आहिनि त निकिरी त कोन था सघनि, मतिलबु ज़िंदा त न आहिनि पर मतिलबु डेड बॉडी निकिरंदी जेको असां रिकवर करण लाइ वर्क करे रहिया आहियूं। अच्छा ग़ज़फ़र साहब, हे जेको बरसाती पाणी अचणो हुयो, ज़ाहिर आहे पहिरियां ई मौसमियात खाते हिन जी अॻ थी कई त पोइ छा अंदाज़ो कोन हो छा एॾे वॾे तादाद में पाणी अची सघे थो पियो? को सेफ्टी मेयर्स खे फॉलो न कयो वियो? जी, इन जो मौसमियात खाते भी प्रिडिक्शन कई ऐं एडवाइजरी इशू कई ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन भी एडवाइजरी इशू कई जी, पर हाणे इन जी ज़रूर इंक्वायरी थींदी त छो इन्हनि जेके वर्कर्स खे हेठि वञणु ॾिनो वियो जॾहिं जेको आहे सो इंतिज़ामिया 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं इंफॉर्म कयो हुयो ऐं इशू कयो, नोटिफाई कयो, ऑर्डर कयो हुयो जी, त इन में बिल्कुलु कोताही ज़रूर थी आहे कंहिं न कंहिं जी जेको आहे सो जंहिंजे करे एतिरनि जाननि जो नुक़सानु थियो आहे। त पोइ अव्हांखे लॻे थो पियो त हीउ जेको एॾो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे इहो हिकु कोताही जे करे थियो आहे? अगरि बर वक़्तु उन ते अमल कयो वञे हा त पोइ हीउ इन तरह जो वाक़ियो पेश न थिए? जी बिल्कुलु, छो जो हिकिड़ो त इहो नए जो पाणी हुयो वॾी स्पीड में ऐं उन्हनि जा जेके बंदि लॻल आया उहे बि टोड़े ऐं जेको आहे सो माना इहो खाण में दाख़िल थियो त उन में जेके आहिनि सो माना छो जो मज़दूर निकिरण तक़रीबन 40 मज़दूरनि में कमु कयो पिए जी, ॿिया त निकिरी चुका हुया पर इहे 9 जेके आहिनि सो उहे जेके आख़िरी हुया उहे फासी विया जी। अच्छा, इहो ॿुधाइजो क़ादरी साहब त रेस्क्यू में अव्हांखे दिक़त कहिड़ी थी? छा उते को भरिसां को अस्पताल या को अहिड़ो जिते बर वक़्तु अगरि इन्हनि खे कढण जे लाइ को का मशीनरी का इस्तेमालु कई वञे हा? साईं, हिन में छा आहे जो 300 फुट जेको आहे सो माना हेठि खाण आहे ऐं उते पाणी कढण जे लाइ बि जेको आहे सभु जेके मशीन्स आहिनि उन्हनि सां पाणी कढियो थो वञे जी, ऐं वॾी मुश्किलनि सां उहो पाणी निकिरे पियो ऐं उनखे हेठि वञी वरी उन सां गॾु जेके उनजो हिकिड़ो वर्टिकल खूह आहे, वरी हॉरिजेंटल खूह आहे, उहे सभिनी में पाणी भरिजी वियो आहे
ऐं उते जेके खाण ते पहुचण लाइ पंहिंजो जेको आहिनि सो ॾाढा ॾुखिया रस्ता आहिनि जेके बरसाति पवण जे करे अञा वधीक ॾुखिया थी विया आहिनि। सो 4 व्हील ड्राइव खां सवाइ होॾे वञी नथो सघिजे जी। त अहिड़े तरीक़े सां जेके आहिनि सो माना थोरो जेके असांजे रेस्क्यू ऑपरेशन आहे उहा जीअं असांखे इतलाउ मिलियो हिकदमि अर्जेंटली शुरू कयो वियो, पर उन में असांखे थोरी मुश्किलातूं पेश आयूं आहिनि छो जो इहो थोरो डिफिकल्ट एरिया आहे। जी, हींअर भला अवां वटि छा शॉर्टी आहे त सिर्फ़ु ॿ माण्हू ई ॿ मज़दूर ई उते आहिनि या हिन खां के वधीक बि थी सघनि था पिया? न, हींअर हिकिड़ो ई जेको आहे सो मज़दूर आहे जो 8 डेड बॉडीज़ रिकवर थी वियूं आहिनि जंहिंखे अॼु जनाज़ा निमाज़ वग़ैरह पढ़ी उन्हनि जो जेको पंहिंजो हुयो पंहिंजो जेको फॉर्मेलिटीज़ उहे कंप्लीट करे उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि जे तरफ़ उमाणियो वियो आहे। जी, बाक़ी जेके आहिनि सो हिकिड़ी बॉडी जेकी आहे सो हेठि आहे जेकी पंहिंजो जेको उम्मीद आहे त जल्दी असां रिकवर करे वठूं। अच्छा गज़फ़र साहब, को अल्लाह ख़ैर करे को मुस्तक़बिल में इन तरह जो वाक़ियो ॿीहर पेश न थिए, इन हवाले सां मां कहिड़ी हिकमत अमली पिया कयो त ज़िले में जेके जॾहिं एमरजेंसी नाफ़िज़ थी थिए त उनखे अमल दरामद करण लाइ इन तरह जी कोताही ॿीहर का न थिए, का हिकमत अमली आहे, को प्लान कयो पिया? जी बिल्कुल, चाहे जो ही माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट खां मिलियल आहिनि माइंस जो जेको आहे सो उन्हनि जूं SOP ते जेकॾहिं अमल कयो वञे सख़्ती सां त इन में ज़रूरु जेको आहे सो वाक़ई में घटिताई ईंदी ऐं जेके आहिनि सो इहे ज़रूरु जेके आहिनि सो वाक़िया इहे रुकजंदा। तो असां इहो ई कयो आहे त हींअर जेको आहे सो माना इन में हिकिड़ी कमेटी वग़ैरह ठाही वञे जंहिंमें डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन बि उन मेंबर हूंदी ऐं उन में जेको आहिनि सो माइंस डिपार्टमेंट वारा बि जेके आहिनि सो हूंदा। असां स्ट्रिक्टली उनखे मॉनिटर कंदासीं त जेके SOP खां बग़ैर जेकॾहिं कई पई माइंस कमु कनि थियूं त उनखे असां कमु न करणु ॾियूं। उन्हनि खे बिल्कुलु जेसिताईं SOP कंप्लीट न कनि तेसिताईं असां उन्हनि खे पंहिंजे वर्क में स्टॉप करे छॾियूं। वॾी महिरबानी गज़फ़र क़ादरी साहब, अवां तफ़सीली तौर ते असांखे आगाह कयो त जेको अफ़सोसनाक वाक़ियो हुयो बक़ौल अव्हां जे त 360 फुट ऊनी खाण हुई जंहिंमें पाणी भरिजी आयो ऐं पाणी भरिजण खां पोइ जेकी लॻभॻि 10 मज़दूर हुआ जेके उन में कमु पिया कनि, उन में 9 मज़दूर हुआ, 7 मज़दूरनि जा लाश जेके आहिनि उहे 40 कलाकनि खां पोइ उन खाण मां निकिरी विया ऐं 2 मज़दूर जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि मिसिंग आहिनि। हिकिड़ो मज़दूर जे लाइ चयो पियो वञे त उनजो जेको आहे उहो लाश मिलियो आहे, हिकु मज़दूर जेको आहे उहो मिसिंग आहे। हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे उनजो DC साहब इहा ॻाल्हि कई त बुनियादी तौर ते इहा कोताही आहे या इरिस्पॉन्सिबिलिटी हुई छाकाणि त पहिरियां खां ई मौसमियात खाते बि अगकथी कई हुई त न सिर्फ़ु शदीद बारिशूं थींदियूं, न सिर्फ़ु ज़ोरदार बारिशूं थींदियूं बल्कि तूफ़ानी बारिश बि थींदी। ऐं ॿियो त DC डिस्ट्रिक्ट जेका एडमिनिस्ट्रेशन हुई उन पिणु ऑर्डर कढिया हुया त एमरजेंसी नाफ़िज़ थियली, उन जे बावजूदि इन्हनि मज़दूरनि खे खाण में छो मोकिलियो वियो, छो बि एॾी ऊनी खाण में जंहिंमें 360 फुट ऊनी खाण हुजे। ऐं ॿियो जेके मयर्स आहिनि, मिसाल जे तौर ते उन्हनि खे सेफ्टी मयर्स उन वक़्तु कहिड़ा हुया, इहो मां तफ़सीली तौर ते DC खां ॼाणियो। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे इस्माइल महमूद साहब। इस्माइल महमूद खां अपडेट वठूं था पिया त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। ऐं उन इस्माइल महमूद सां गॾोगॾु असांखे साजिद कमर साहब जेको सेफ्टी इंजीनियर आहे उहो पिणु असांखे जॉइन कंदो। उनखां मालूम कंदासीं त सेफ्टी जे हवाले सां पूरी ओवरऑल पूरी दुनिया में जॾहिं मज़दूर को कोयले जी खाण में वञे थो पियो त उन जा स्टैंडर्ड कहिड़ा आहिनि, पाकिस्तान में उन जा स्टैंडर्ड कहिड़ा आहिनि ऐं पाकिस्तान में उन ते अमल केतिरो थींदो, इहो ज़रूरु ॼाणींदासीं। पर इस्माइल महमूद साहब असांखे जॉइन कयो आहे। इस्माइल महमूद साहब, हिन वक़्तु ॿुधाइजो त हिन वक़्तु छा अपडेट आहे अव्हां वटि? DC साहब त चए थो पियो त हिकिड़ो जेको मज़दूर आहे उहो स्टिल मिसिंग आहे, छा फ़क़ति हिकिड़ो ई मिसिंग आहे या के ॿिया वधीक मज़दूर बि मिसिंग आहिनि? जी बिल्कुलु, हिन वक़्तु जेका ताज़ी जेका अपडेट आहे, जेका सूरत हाल आहे, जेका ॿुधाई थी वञे, चई थी वञे, छाकाणि त जंपीरोए जो जेका कोयले जी खाण आहे जंहिंमें नदियुनि जे पाणी जे दाख़िल थियण करे उन में जो कमु कंदड़ जेके ॿुधाया वञनि था त 9 कोरियत जेके फाथल हुया, जिन मां अॼु जेको आहे 40 कलाकनि जी लाॻी रेस्क्यू बाद 8 कोरियतनि खे त ॿाहिरि कढी उन्हनि जी जनाज़े नमाज़ जी अदायगी बाद पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं सवादु मोकिलियो वियो आहे। जॾहिं हिन वक़्तु जेको ॿुधायो वञे त सिर्फ़ु हिकु बाडी आहे जेका फाथल आहे ऐं उनजे सिलसिले में बि जेको आहे सो डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट तरफ़ां जेको रेस्क्यू अमल जेको हले पियो उहो जारी आहे। ऐं हिन वक़्तु बि जेका इहा सूरत हाल जेका ॿुधाई थी वञे, चई थी वञे त जेके 9 माण्हू जेके फाथल हुआ तंहिं मां 8 माण्हुनि खे जेको आहे ॿाहिरि कढी कंहिं सदन घरनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे, उन इलाइक़े खे घरनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे। बाक़ी हिन वक़्तु हिकु जेको आहे कोरियत आहे उनजी ॻोल्हा जो सिलसिलो जारी आहे। अच्छा, हे जेके कमु पिया कनि ठटे में इस्माइल साहब, जेके
माइंस एंड मिनरल्स जेके आहिनि, ख़ासि करे के कोयले जो माइन कमु कनि पिया, उन ते अव्हां रिपोर्ट बि कयो पिया, अव्हां पहिरियां बि हिनखे रिपोर्ट करे चुका आहियो, त सेफ्टी जे हवाले सां हिन जे अव्हांखे को लॻे थो पियो त सेफ्टी ते अमल कयो पियो वञे, मज़दूरनि जी जेका सेफ्टी आहे उन जे स्टैंडर्ड खे फॉलो कयो पियो वञे, या हिते जेको आयो सो तीअं कयो पियो वञे? जी बिल्कुलु, जेके मेयर हूंदा आहिनि, जेके सेफ्टी रूल जे हवाले जे हूंदा आहिनि, उन जे हवाले सां कूल एनर्जी डिपार्टमेंट जेको आहे, ही जेके माइंस जेके आहिनि कूल माइंस, उहे कूल एनर्जी डिपार्टमेंट जेको आहे उहो ख़ुदि जेको आहे लीज ते जेको आहे मुख़्तलिफ़ निजी कंपनियुनि निजी माण्हुनि जे हवाले करे थो, ॾिए थो, ऐं उहो करोड़ रुपए में वञे थो। हिते जेके असांजा जेके ज़रिया जेके आहिनि उहे असांखे ॿुधाईंदा, छाकाणि जो असां रिपोर्ट कंदा रहिया आहियूं त ठठे जी कोस्तानी पट्टी जेके आहे उनमें सोंडा, ओंगर, झिरक, मीटिंग रेलवे स्टेशन ऐं झिम्पीर जे इर्द गिर्द 250 खां मथे जेके कूल माइंस कूल कोयले जूं खाणियूं आहिनि, जेके तक़रीबन जेको आहे कूल एनर्जी डिपार्टमेंट सिंध जो जेको आहे, जेके इम्तियाज़ शेख जेको आहे उनखे ॾिसे थो, वज़ीर आहे हुनजो, उन जी तरफ़ां जे उन खाते तरफ़ां जेके निजी माण्हुनि जे हवाले कई वियूं आहिनि, पर जेके सेफ्टी जे रूल्स जे हवाले सां आहिनि उनखे कंहिं क़िस्म जे हवाले सां इन जे को क़िस्म को फॉलो नथो कयो वञे। सूरत हाल इहा आहे, जॾहिं बि आए ॾींहुं अहिड़ा वाक़िया जेके कूल्स माइंस में पेश अचनि था ऐं उन्हनि जे हवाले सां जेके पोरित कमु कनि था, उन पोरित जी सेफ्टी, उनजी भलाई, उनजी बहितरी, उनजी हिफ़ाज़त जे हवाले सां कंहिं क़िस्म जो को बि उते अमल दरामद न कयो वियो आहे। नई हेॾी सारियो जेको कोस्तानी पट्टी आहे उन में कंहिं क़िस्म जी का बि उनजी फर्स्ट एड जे हवाले सां उते हॉस्पिटल वग़ैरह डिस्पेंसरी वग़ैरह जो इस्तेमालु कोन्हे। ऐं वॾी ॻाल्हि वॾी ही जेको जेको वॾो अलमियो इहो बि आहे त सॼी कूल माइंस पट्टी में ऐं कंहिं क़िस्म जी हिकु एम्बुलेंस बि न आहे, ऐं जेकॾहिं को अणवणंदड़ वाक़ियो पेश थिए थो, को बीमार या मरीज़ या हुन सां गॾु इन कूल माइंस में अंदरि तब्दील ज़ख़्मी थिए थो, उन हंगाई बुनियाद ते जेकॾहिं खणी उनखे अस्पताल या किथे पहुचिजे त उन हवाले सां बि जेको आहे सो सेफ्टी बुनियादनि ते हवाले सां जेको रूल बुनियाद ते को फॉलो नथो कयो वञे। ऐं हिते जेको असांजा ज़रिया जेके माना उन हवाले सां असांखे जेका मालूमात मिली आहे त जेके कोयले जूं खाणियूं जेके आहिनि उन्हनि में बि जेको आहे टेक्निकल अमलो न आहे मुक़ररु कयो, ईअं हितां हुतां जेके माण्हू जॾहिं मुक़ररु करे छॾींदा आहिनि ऐं पोइ उहो नॉन टेक्निकल माण्हू जेके अंदरि जे कमु कंदा उनखे कंहिं क़िस्म जी का सुध न हूंदी ऐं न ई उनखे मास्क हूंदो आहे, न ई उनखे जेको आहे ऑक्सीजन वग़ैरह जी सहूलियत हूंदी आहे, ऐं न ई वरी जेको खाण जे अंदरि जेको आहे, छाकाणि जो खाणो जेके हिते तक़रीबन जेको आहे 2 खां 250-300 फुटनि ताईं बि गहरियूं ऊनियूं हूंदियूं आहिनि। ऐं ही वाक़ियो जेको पेश जेको आयो आहे, इहा जेका खाण जेका आहे साफ़ तक़रीबन 360 फुट ऊनी खाण। इस्माइल अव्हां सां गॾु रहिजो, हिन असांखे जॉइन कयो आहे साजिद कमर साहब, पाण सेफ्टी इंजीनियर आहिनि ऐं कोयले जे हवाले सां कमु अथनि। कमर साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। सबसे पहले तो ये बताइए कि ओवरऑल इंटरनेशनली क्या मेयर्स हैं, और फिर नेशनली हवाले पे हम पाकिस्तान में जब बात करते हैं कि जब एक मजदूर कोयले की खान में जाता है तो फिर उसके लिए सेफ्टी मेयर्स क्या हैं और किस तरह के सेफ्टी मेयर्स फॉलो किए जाते हैं? कमर साहब, मेरी आवाज़ आप तक आ रही है? आप मुझे सुन पा रहे हैं? जी, असांजो राब्तो मुनक़ते थियो है सजाद कमर साहब सां। जीअं राब्तो मुनक़ते थींदो त इहो ॼाणींदासीं, पर हिते प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी साई जो। साई वठूं था पिया ऐं साई खां पोइ वरी बरतानिया जे प्राइम मिनिस्टर इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बरतानिया प्राइम मिनिस्टर जे इस्तीफ़ा जा सबब कहिड़ा आहिनि ऐं छा बरतानिया में पाकिस्तान जीअं को आइनी बहरान अख़्तियार करे सघे थो? छाकाणि पाकिस्तान में असां ॾिठोसीं त पाकिस्तान जे वॾे सूबे पंजाब में 3 महीननि ताईं मुसलसल आइनी बहरान रहियो आहे ऐं उनखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं तब्दील थी हुई तॾहिं पिणु वफ़ाक़ी कशीदगी रहे। छा बरतानिया में बि इन तरह जो मामलो थींदो आहे, या बरतानिया में अगरि को प्राइम मिनिस्टर इस्तीफ़ा थो ॾिए तो आसानी तरीक़े सां हलियो वेंदो आहे, उते शख़्सियतुनि जे वञण सां को फ़र्क़ु न पवंदो? पार्लियामेंट इदारा मज़बूत आहिनि, इन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं, पर पहिरियों वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदा। नज़री प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। पंहिंजी पार्टी जे मेंबरनि जो शदीद दबाव। बरतानवी वज़ीर आज़म बोरिस जॉनसन इक़्तिदार खां अलॻि थियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। बोरिस जॉनसन जे इक़्तिदार खां अलॻि थियण जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि ऐं छा बरतानिया में कोई आइनी बहरान जनम अख़्तियार करे सघे थो? प्रोग्राम जे हिन हिस्से में हिन ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे बरतानिया मां सीनियर सहाफ़ी जनाब जावेद सुमरो साहब। जावेद सुमरो साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी। ऐं जावेद साहब, सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त बोरिस जॉनसन जॾहिं इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे त बुनियादी सबब कहिड़ा आहिनि हिन जो इक़्तिदार खां अलॻि थियण जा? ॾिसो, काफ़ी अरसे खां बोरिस जॉनसन जे ख़िलाफ़ पार्टी में अंदरि हिकिड़ी गुस्से जो या कावड़ जो सिलसिलो जारी हो ऐं इहा ॻाल्हि तॾहिं खां शुरू थी जॾहिं कोविड जे ज़माने जूं कुझु तस्वीरूं मंज़र आम ते अचणु शुरू थियूं, जॾहिं बरतानिया सॼी में इहो पाबंदी हुई त माण्हू 2 या 2 खां वधीक नथा मिली सघनि, पार्टीज़ नथा करे सघनि, गॾिजाणियूं नथा करे सघनि,
ट्रैवल नथा करे सघनि। उन वक़्त में अहिड़ियूं तस्वीरूं सामने आयूं उन वक़्त जे बारे में, जॾहिं बरतानवी वज़ीर आज़म बोरिस जॉनसन ऐं उन जा ॿिया केतिरा ई वज़ीर मुशीर किन पार्टियुनि में नज़र आया जिन में हुननि जेको सोशल डिस्टेंसिंग जा मामला हुया उन्हनि खे बि नज़रअंदाज़ पए कयो बज़ाहिर, ऐं लॻे पियो त उन्हनि जेके गवर्नमेंट जा पंहिंजा बयानु कयल ज़ाब्ता हुया उन्हनि जी भञकड़ी कई आहे। सो इहो मामिलो तॾहिं खां शुरू थियो। उन ते पहिरीं बोरिस जॉनसन चयो त मूंखे ख़बर न आहे त को अहिड़ो मामिलो मूं कयो आहे। जॾहिं तस्वीरूं सामने आयूं त पोइ हुनखे माफ़ी वठणी पई ऐं हुन चयो त मूंखां ग़लती थी आहे ऐं मां वरी न कंदुसि। उन खां पोइ वरी ॿियूं तस्वीरूं साम्हूं आयूं जिन में लॻे पियो त हुन तक़रीबन 12 दफ़ा इन क़िस्म जी पार्टियुनि में शिरकत कई हुई। सो उन वक़्त खां हुन ते प्रेशर हुयो, हिकिड़ो दबाव हुयो त हू कूड़ थो ॻाल्हाए। हिते बरतानिया जी पॉलिटिक्स में कूड़ ऐं ग़लति बयानी, ख़ासि तौर ते पार्लियामेंट में अंदरि ग़लति बयानी ऐं कूड़ ॻाल्हाइण ते हिकिड़ो सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो वेंदो आहे। उन खां पोइ रिसेंटली हाणे छा थियो जो हिकिड़े MP ते इहो इल्ज़ाम हुयो त हुन सेक्शुअल हरासमेंट कई आहे ॿिनि माण्हुनि सां। अच्छा। ऐं पहिरीं बोरिस जॉनसन चयो त हुनखे इन बारे में ख़बर न आहे त हुनजे MP जंहिं इहा सेक्शुअल हरासमेंट मुबैना तौर ते कई आहे, पर हुन हुनखे प्रमोट कयो, हुनखे पंहिंजो असिस्टेंट वज़ीर बणायो, एडवाइज़र बणायो। त पहिरीं हिन बोरिस जॉनसन चयो त मूंखे ख़बर न हुई त हुन ते इहे इल्ज़ामात हुया हुन MP ते, पर बाद में ॻाल्हि वाज़े थी जॾहिं सबूत साम्हूं आया, अख़बारुनि लिखियो, डेली मिरर लिखियो, ॿियनि अख़बारुनि लिखियो, त पोइ वरी बोरिस जॉनसन खे इहा ॻाल्हि एक्सेप्ट करणी पई, मञणी पई त हुनखे कुझु इल्ज़ामनि जी पहिरीं ख़बर हुई। सो इन मुसलसल हिकिड़ी तरह जे ग़लति बयाननि खां पोइ पार्टी जे अंदरूनी तौर ते हुनजे वेझनि वज़ीरनि, मुशीरनि, हुनजे क़रीबी साथनि इस्तीफ़ाऊं ॾियणु शुरू कयूं ऐं गुज़िरियल 24 कलाकनि में 50 जे क़रीब इस्तीफ़ाऊं ॾिनियूं आहिनि हुनजे मेंबर पार्लियामेंट, फ्रंट बेंचुस तां, पंहिंजे उहिदनि तां ऐं पंहिंजे MP शिप जे बुनियादी रुकनीत तां, जंहिंखां पोइ बोरिस जॉनसन मजबूर थियो त हुनखे ही इस्तीफ़ा जो क़दम खणणो पियो आहे। अच्छा, जय साहब, जॾहिं कोविड जी ॻाल्हि कयो था पिया त पोइ बोरिस जॉनसन त उन्हनि माण्हुनि मां वञाए जेको वेंटिलेटर ते विया हलिया हा, असांखे यादि आहे त इहे उनजे वेंटिलेटर ते वञण वारी ख़बर आहे, उहा आलमी मीडिया ऐं पोइ हितां जी पाकिस्तानी मीडिया बि उनखे हाईलाइट कयो त इहे इन जे बावजूद बि हू इन्हनि हरकतुनि खां न पियो मुड़े, सिंधी में चऊं त हरकतुनि खां न पियो मुड़े। असल में छा आहे त जॾहिं माण्हू पाण कंहिं शइ मां गुज़रे थो त हुनखे लॻे थो त हाणे छो त हुनजी बॉडी में इम्यूनिटी आहे ऐं हू वैक्सीनेटेड आहे त शायदि हुनखे ॿीहर इन क़िस्म जे ख़तरे में सां हू जल्दी में मुतासिर न थिए या ॿिए वरी कोविड जो मुतासिर न थिए। पर मसइलो इन जो न आहे त हू पाण बज़ाते ख़ुदि मुतासिर थींदो या न थींदो। अहम ॻाल्हि हीअ हुई त हुकूमत जेके पाण ज़ाब्ता ठाहिया पंहिंजे पूरे मुल्क जे लाइ ऐं जिन में घणा माण्हू अमल करे रहिया हुआ, जिन ते पंहिंजनि वेझनि माइटनि जे क़बरुनि ते ऐं उन्हनि जे फ्यूनरल्स में न वञी रहिया, उन्हनि जी तदफ़ीन में न वञी रहिया, पंहिंजनि बीमार माण्हुनि जी तीमारदारी जे लाइ अस्पतालुनि में वञी न रहिया। माण्हुनि खे इन ॻाल्हि ते तमामु घणी कावड़ हुई त असां सॼी क़ौम, सॼो मुल्क हिकिड़े ॾुखे वक़्त मां पियो गुज़रियो ऐं माण्हू पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे ज़िंदगीअ जे वेझनि माण्हुनि सां न पिए मिली सघिया। ऐं हीउ वज़ीर आज़म हो जेको रोज़ TV ते अची असांखे भाषण ॾींदो त हिननि उसूलनि ते अमल करिणो आहे ऐं पाण उन्हनि उसूलनि जी भञकड़ी पए कयईं। सो इन ते तमामु घणी कावड़ हुई ऐं ज़ाहिर आहे हुनखे न करिणो हुओ ईअं, ऐं उन ते हुन माफ़ी बि वरिती। पर मसइलो हिकिड़े दफ़े जो न हो। मसइलो हीउ हुयो त हिकिड़ो लॻे थो त हिकिड़ो तसलसुल हुयो, हिकिड़ो लगातार अहिड़ा वाक़िया थींदा रहिया जिन में लॻे पियो त बोरिस जॉनसन ग़लति बयानी खां कमु वठंदो रहियो आहे। उहो सही सच न पिए ॿुधायो, न पार्लियामेंट खे, न अवाम खे, न पंहिंजी पार्टी खे। नतीजे में हुनजी पार्टी जी अक्सरियत हुनजे ख़िलाफ़ थी वई आहे ऐं हुननि जो ख़्यालु हीअ आहे त हुन बरतानवी पॉलिटिक्स खे तमामु घणो छीहो रसायो आहे। बरतानिया जी जमहूरियत खे, डेमोक्रेसी जा जेके वैल्यूज़ आहिनि, जेके क़दुर आहिनि, उन्हनि खे हुन छीहो रसायो आहे। जी, अच्छा जावेद साहब, असां ॾिसो हिन खां अॻु में बि जेका प्राइम मिनिस्टर हुई उहा बि पंहिंजो मुदो कोन पूरो करे सघी ऐं उन बि इस्तीफ़ा ॾिनो। हिते पाकिस्तान में त अगरि को प्राइम मिनिस्टर हींअर इमरान ख़ान जेको आहे उहो अलॻि थियो आहे, उनखे अदम एतमाद जी तहरीक हाणे अलॻि कयो आहे। उनखां पोइ जेको हू जंहिं तरीक़े सां उहो जलसनि में ॻाल्हाए थो पियो, बरतानिया में इन तरह जो रुझान आहे त अगरि को प्राइम मिनिस्टर अलॻि थिए त ईअं ॻाल्हाए जीअं हिते इमरान ख़ान ॻाल्हाए थो पियो, या इन खां अॻु में जेके थिया आहिनि, मिसाल नवाज़ शरीफ़ जी मिसाल आहे,
या ॿिया? सो पाकिस्तान हिकिड़ो यूनिक मिसाल आहे। पाकिस्तान जी सियासत ऐं पाकिस्तान जी जमहूरियत उन जो कंपैरिज़न के दुनिया जे इस्टेब्लिश्ड जमहूरियतुनि सां या हिकिड़ी पुराणनि ऐं मज़बूत जमहूरियतुनि सां नथो करे सघिजे। पाकिस्तान में न पॉलिटिकल कल्चर ओड़ो आहे एॾो मैच्योर, न पॉलिटिकल सिस्टम अहिड़ो मैच्योर आहे, न पाकिस्तान जा इदारा जमहूरियत में एॾो यकीन रखंदड़ आहिनि जहिड़ी दुनिया जे ॿियनि केतिरनि ई मज़बूत डेमोक्रेसीज़ में आहे। जीअं बर्तानिया दुनिया जो तमामु पुराणी जमहूरियत आहे ऐं हिते इन क़िस्म जो तसवुरु न आहे त जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु पार्टी थी वञे, उनजी पंहिंजी पार्टी जा माण्हू थी वञनि या उनजे ख़िलाफ़ु वोट ऑफ कॉन्फिडेंस थी वञे ऐं पोइ बि माण्हू चिंबड़ियो पियो हुजे इक़्तिदार सां, इन जो तसवुरु बर्तानिया में या अमेरिका में या किन ॿियनि वॾनि जमहूरियतुनि में ईअं कोन्हे। हिते काफ़ी सभिनी ख़राबियुनि जे बावजूदि हिते बि को परफेक्ट निज़ाम कोन्हे, हिते बि ख़राबियूं आहिनि, पर उन सभिनी ख़राबियुनि जे बावजूदि हिकिड़ो सिस्टम आहे जंहिं ते माण्हू अमल कनि था ऐं जंहिं ते यकीन रखनि था। अच्छा साहिबु, हाणे मिसाल अवां चओ पिया त अगरि प्राइम मिनिस्टर इस्तीफ़ा बि ॾिए त पार्लियामेंट खे मुदो पूरो करिणो आहे, त प्राइम मिनिस्टर जे इस्तीफ़ा सां अवाम जो को एॾो शदीद रद्द अमल या अवाम उनखे बुरो नथी सम्झे, अवाम उनखे ग़लति नथी सम्झे? न, छो त जमहूरियत में इक़्तिदार कंहिंजी मीरास कोन्हे ऐं हुनजी को हक़ कोन्हे। माना तव्हांजो तेसि ताईं हक़ आहे हुकूमत हलाइण जो जेसि ताईं माण्हुनि अवाम तव्हांखे इहो हक़ ॾिनो आहे या तव्हांजी पार्टीअ या तव्हांजी मेंबर्स पार्लियामेंट इहो हक़ ॾिनो आहे। तव्हांजी को इक़्तिदार मीरास या तव्हांजी के हू न आहे, तव्हांजी का लाज़मी तव्हांखे मिलणु घुरिजे, इन जो को तव्हांखे राइट कोन्हे त तव्हांखे रूल करिणो आहे सॼी ज़िंदगी हमेशह जे लाइ। तव्हां हीअ हिकिड़ी नौकिरी आहे, हीअ हिकिड़े क़िस्म जी जॉब आहे जेका तव्हांखे अवाम ॾिनी आहे, पंहिंजा इख़्तियार तव्हांखे सुपुर्द कया अथई त तव्हां जीअं हुकूमत खे रन करे सघो। ऐं जेकॾहिं तव्हां ते ट्रस्ट कोन्हे, जेकॾहिं तव्हां में कॉन्फिडेंस कोन्हे या तव्हां उहो डिलीवर नथा करे सघो त जीअं तरीक़े सां माण्हू तव्हांखे वठी आया आहिनि तीअं तव्हांखे अवाम ऐं तव्हांजी पार्टी ॿाहिरि बि कढी सघे थी। हिते ईअं कोन्हे त तव्हांखे वन पेज ते हुजिणो आहे इस्टेब्लिशमेंट सां ऐं तव्हांखे साफ़ हिन खे खाराइणो आहे, साफ़ हिन खे पाण सां रखिणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजे मिसाल तौर ISI खे साण रखिणो आहे, MI खे साण रखिणो आहे, पुलिस खे साण रखिणो आहे। अच्छा जा साहिबु, हाणे पंहिंजो बोरिस जॉनसन त इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे, त भला उनजी पार्टी या पार्लियामेंट हाणे उनजो मुतबादिल कहिड़ो पियो ॻोल्हे? इम्कानी तौर ते केरु मुतबादिल थी सघे थो बोरिस जॉनसन जो? ॾिसो, 2-3-4 माण्हू आहिनि जिन पंहिंजो हिनमहिल इज़हार कयो आहे ऐं इहो हिकिड़ो प्रोसेस आहे, इहो हलंदो, इहो गुज़िरियल ईंदड़ 2 महीननि ताईं इहो प्रोसेस हलंदो। हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे अक्टूबर ताईं नओं प्राइम मिनिस्टर चूंडिबो, पर उन खां अॻु में कंज़र्वेटिव पार्टी में छा थींदो आहे, जंहिं पार्टी जी हिन वक़्तु हुकूमत आहे उहा पहिरीं पंहिंजो लीडर चूंडींदी। अच्छा, सो हाणे हुनखे पंहिंजो जेको लीडर चूंडणो आहे उहो लीडर पार्लियामेंट में अची ऐं वोट ऑफ कॉन्फिडेंस वठंदो, तॾहिं नओं वज़ीर आज़म हूंदो। हुन में 4-5 नाला आहिनि। हिकिड़ो ऋषि सुनक जो नालो बि हले थो, जेको हींअर जंहिं रिसेंटली इस्तीफ़ा ॾिनो चांसलर जे उहिदे तां। ऐं ॿियो हिकिड़ी हिननि जी जेका डिप्टी हेड हुई पंहिंजी कंज़र्वेटिव पार्टी जी ख़ातून आहे, औरत आहे हिकिड़ी, उहा बि हिन रन में आहे। माइकल गव हिकिड़ो जेको हिन जो क़रीबी साथी हुयो ऐं पहिरीं उहो कंटेंडर हुयो वज़ारत उज़्मा जो, उहो बि हिन रेस में आहे। सो 4-5 नाला साम्हूं आया आहिनि ऐं ॿिया बि अची सघनि था। जीअं जीअं प्रोसेस हलंदो ऐं नए लीडर जी चूंड जे लाइ वोट थींदा तीअं ॿिया माण्हू बि साम्हूं ईंदा। जावेद साहिबु, भला बोरिस जॉनसन जी इस्तीफ़ा खां पोइ को आइनी बहरान जनम वठी सघे थो बर्तानिया में, ऐं अगरि वठी सघे थो पियो त कहिड़े बुनियाद जो? न, हिते आइनी बहरान जो को अहिड़ो कॉन्सेप्ट न आहे, छो त हिते हिकिड़ो त आइन लिखियलु कोन्हे। तव्हांजे घणनि ॿुधंदड़नि खे या ॾिसंदड़नि खे शायदि इहा ख़बर हूंदी त बर्तानिया दुनिया जो शायदि वाहिद मुल्क आहे जंहिंजो आइन लिखियलु कोन्हे। बर्तानिया जी जेका सियासी तब्दीली आहे, जेका भञ आहे, जेका जोड़जक आहे, उहा हले थी वैल्यूज़ ते ऐं रिवायत ते, ट्रेडिशन्स ते। ट्रेडिशन हीअं आहे, ट्रेडिशन हीअं आहे, माज़ी में हीअं थियो आहे त हाणे बि ईअं थींदो। सो हिते आइनी बहरान जो को कॉन्सेप्ट ईअं कोन्हे। हिते हिकिड़ो ॾाढी स्मूथली हिकिड़ी गवर्नमेंट ईंदी आहे, उनखे जेकॾहिं माण्हुनि जो ऐं पार्टी जो ऐं पार्लियामेंट जी अक्सरियत जी हिमायत हासिलु कोन्हे त वज़ीर आज़म हलियो वेंदो, वरी ॿियो अची वेंदो आहे। तव्हांखे यादि हूंदो हींअर रिसेंटली डेविड कैमरून हुयो पहिरीं वज़ीर आज़म, उहो वियो,
टेरेसा मे आई, उहा वई, हाणे बोरिस जॉनसन आहे, हीउ हलियो वेंदो, सुभाणे को ॿियो माण्हू हूंदो, ॿिए जो नालो हूंदो, ॿी हुकूमत हूंदी, फंक्शन स्टेट फंक्शन कंदी रहंदी, स्टेट जे इदारनि जो हुन में को बि वास्तो न हूंदो ऐं स्मूथली ट्रांज़िशन थी वेंदी। त चओ पिया त इदारा एतिरा मज़बूत आहिनि या पार्लियामेंट एतिरी मज़बूत आहे जो उहे को शख़्सियतुनि जो मुहताज कोन्हनि उते, हिकिड़ो को अचे थो वञे वरी हलियो थो वञे त उन ते को फ़र्क़ु नथो पए। अच्छा जावेद साहब, अव्हां इहो ॿुधाए सघो था त हिन वक़्तु अगरि बर्तानिया में असां काउंट कयूं त बर्तानिया में क्राइसिस, मिसाल पाकिस्तान में हिते इकोनॉमिकल क्राइसिस तमामु शिदत अख़्तियार करे वियो आहे। अव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी आहे उहा हाणे ॼण ॿुॾण वारी आहे। ॿिया हिते पॉलिटिकल क्राइसिस आहिनि, आइनी क्राइसिस आहिनि। पंजाब, पाकिस्तान जो वॾो सूबो पंजाब आहे, उते 3 महीननि खां मुसलसल आइनी क्राइसिस में उहो आहे। त बर्तानिया में हिन वक़्तु कंहिं क़िस्म जो को क्राइसिस, को इकोनॉमिकल क्राइसिस, पॉलिटिकल तौर ते क्राइसिस? ॾिसो, बर्तानिया में हिन वक़्तु जेको वॾे में वॾो मसइलो आहे, क्राइसिस चई सघो था, उहो महांगाईअ जो आहे। हिते बि महांगाई तमामु घणी वधी वई आहे जी, ऐं जेके लो पेड माण्हू आहिनि, जिनजी पघारूं घटि आहिनि या जेके सरकारी मदद ते दारोमदार रखनि था पंहिंजी ज़िंदगियुनि खे हलाइण जे लाइ, उन्हनि जे लाइ ॾाढो मुश्किल थी वियो आहे। छो त हिते इन्फ्लेशन गुज़िरे 40 सालनि में एतिरी महांगाई जो रेशो न थियो आहे जेतिरो हिन वक़्तु आहे। पेट्रोल जी जेका आलमी मंडी में क़ीमत वधी आहे, त हिते पेट्रोल जी क़ीमत बि वधी वई आहे ऐं पेट्रोल महांगे थियण जे करे जेको गैस जी पैदावार आहे, जेका बिजली जी पैदावार आहे, उहे सभु महांगियूं थी वियूं आहिनि। सो हींअर जेको वॾे में वॾो क्राइसिस आहे बर्तानिया में, उहो पाकिस्तान जीअं ई महांगाईअ जो आहे, पेट्रोल जी क़ीमतुनि वधण जो आहे ऐं माण्हुनि जी जेका लिविंग आहे, जेका लाइफ स्टैंडर्ड आहे, उन जी घटिजण जो आहे। उन ते माण्हू ॾाढो नाराज़ आहिनि, कावड़ियल आहिनि ऐं माण्हू घणा चवनि था त इन जी हिकिड़ी वजह, ॿियूं बि वजह रीज़न्स आहिनि, पर उन जी हिकिड़ी वॾी वजह ब्रेक्ज़िट आहे। छो त जॾहिं बर्तानिया ब्रेक्ज़िट जे दौरान बाक़ी यूरोपीय यूनियन खां निकिरी आयो आहे त 30-35% क़ीमतुनि में वाध उन सबब जे करे बि आई आहे। छो त जेके हिकु मंडी जो जेको कॉन्सेप्ट ख़तमु थियण जे करे महसूलात ऐं टैक्सिस वधी विया आहिनि ऐं ट्रांसपोर्टेशन वधी वई आहे, तंहिंजे करे शयूं महांगियूं थियूं आहिनि ऐं इहो ई वॾे में वॾो क्राइसिस आहे हिन वक़्तु बर्तानिया जो। वॾी महिरबानी जावेद सुमरो साहब। अवां तफ़सीली तौर ते बोरिस जॉनसन जी इस्तीफ़ा, उन जा सबब ऐं उनखां पोइ बर्तानिया में को पार्लियामेंटी निज़ाम आहे उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेको बर्तानिया में बको लम्हा जे त उहो ई महांगाई वारो क्राइसिस आहे जेको पाकिस्तान में आहे, जेको ओवरऑल ॿिनि दुनिया में आहे, उहो पिणु बर्तानिया में आहे। ऐं उनजो हिकिड़ो सबबु ब्रेक्ज़िट खां जॾहिं बर्तानिया अलॻि थियो आहे त बर्तानिया जा माण्हू सम्झनि था पिया त उन करे पिणु महांगाई वधी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त बर्तानिया में बोरिस जॉनसन खां पोइ केरु थो अचे, उहो जेको बर्तानिया जे पार्लियामेंट में लीडर ऑफ हाउस थी चुणिबो, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइणी थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।